वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। तू इज्जत सां कम करी थो या मां सड़कियां बारीकनि खे ऐं नौकरनि खे त तोखे बुछड़ो कनि। रुखसार बेगम, जेको बि कुछ तू करी थी न, ये सब कुछ मुनासिब त नाहे। तू जी कॾहिं कम मां हथ कजो ऐं जा का ॿी अड़ी कयई न त पोइ ॾिस सुठो न थींदई। साले जो कम पूरो थियो। बिरला ने तू बटे हमरा वठी साले जी भेण के केले मोट कंबे अच। सरकार चिबड़ खान पुट खां वधीक घेरती ऐं वेड़ो आहे। हथियार खां वधीक ॾढ को बि कोन्हे को मिरल। बंदूक खां केरु ॾाढो थींदो? ये साले पंहिंजे पाण खे ॾूंगर सम्झंदो। मिंट में ढेर थियो, दुनिया खे ख़बर पइजी वई न। हा त पोइ सम्झी वञो न त शेरोज़ ख़ान जी आकड़ छो घटि नथी थिए। हाणे हुनखे तव्हां वढे टुके टुकड़ा टुकड़ा करे छॾींदो न, तॾहिं बि हू न कुझंदो। ऐं तव्हां ॾिठो त केतिरो अरसो जेल काटण खां पोइ बि हुनजो तकबुर घटि न थियो। हुन जे लाइ सज़ा वरी बि ज़रूरी आहे ऐं मां हुन सां उहो हशर कंदसि जो आईने में पंहिंजूं नज़रूं बि न मिलाए सघंदो। ऐं कुतनि वारो मुहावरो त तो ॿुधो ई हूंदो। मां हुनखे सच पच में बि कुतनि सां गॾु मानी खाराईंदीसांसि। सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।